टंडो आदम ऐं भरपासे वारे इलाइक़नि में कॉटन फैक्ट्रियूं मौत जो कारण ऐं रहवासियुनि लाइ अज़ाब बणिजी वयूं। मूज़ी मर्ज़ पकड़जण लॻा, कॉटन फैक्ट्रियुनि ख़िलाफ़ कार्रवाइनि जी घुर। रिपोर्ट मूजिबि टंडो आदम ऐं भरपासे वारे इलाइक़नि में क़ाइम कॉटन फैक्ट्रियुनि अवाम लाइ आज़ार बणियल आहिनि। कारखाननि में फिल्टर प्लांट न हुअण सबबि निकिरंदड़ दज़ सां मुख़्तलिफ़ मूज़ी बीमारियूं जहिड़ोकि डस्ट एलर्जी, टीबी, चमड़ी जूं बीमारियूं, दमचो मर्ज़, अखियुनि जूं बीमारियूं ऐं कारियस साइज़ समेत ॿियूं बीमारियूं तेज़ी सां पखिड़िजी रहियूं आहिनि। सर्वे मुताबिक़ झोल रोड, मीरपुर खास लिंक रोड, टंडो आदम बाईपास, हैदराबाद रोड, ॻोठ हैदर खान मरी रोड, भिटशा रोड ऐं ॿियनि इलाइक़नि में मौसम जे मटिजण सबबि दम ऐं साह जी बीमारियुनि में मुब्तला मरीज़नि खे राति जे वक़्ति कॉटन फैक्ट्रियुनि मां निकिरंदड़ दज़ जे करे साह खणण में तमामु घणी तकलीफ़ थियण लॻी आहे। शहरनि ऐं कॉटन फैक्ट्रियुनि जे भरपासे वारे इलाइक़नि जे रहवासियुनि माहौलियात जे तहफ़ुज़ वारे खाते, सिहत खाते ऐं ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त मूज़ी मर्ज़ पैदा करे मौत जो कारण बणिजंदड़ कॉटन फैक्ट्रियुनि ख़िलाफ़ फौरी तौर ते कार्रवाई कई वञे, न त भरपूर एहतिजाज कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।